नाज़िन वाक़े ॿुधाईंदा हलूं त बॉयज़ स्कूल वर जो तामीराती कम 14 साल गुज़री वञण बावजूद भी मुकम्मल न थी सघियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नोमान अली ख्वाजा। जी नोमान, इन वक्त असां मौजूद आहियूं वर शहर के हाई स्कूल में। हिते तव्हां मुझे बैक साइड ते ॾिसंदा हूंदा त हिन बिल्डिंग की छा सूरत हाल आहे। हिते जे मकामी माण्हुनि जो इहो चवणु आहे त 2006 में हिन स्कूल जो ठीको मंज़ूर थियल हो, जेको 2020 ताईं मतिलबु 14 साल मुकम्मल थियण जे बावजूद भी अञा ताईं को भी कमु न थी सघियो आहे, जंहिंजे करे हाई स्कूल जा ॿार हायर ऐं सेकेंडरी स्कूल जे ॿारनि सां गॾु कंबाइन पढ़ायो वञे थो। तंहिंजे करे गर्मियुनि मंझि ऐं सियारे मंझि ॿारनि खे शदीद तकलीफ़ महसूस थिए थी। इन बाबति असां हिते जे उस्तादनि खां हिन ॻाल्हि जा वीचार वठंदासीं। असांजे हिन हायर सेकेंडरी स्कूल वर जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त असांजी हाई स्कूल वर बि हुई, जेका तव्हां ॾिठी हूंदी आहे, तव्हांखे ॾेखारियूं त हिकु पुराणी बिल्डिंग आहे जेका रिपेयर थियण जे लाइ असां काफ़ी असांजा जेका बाला ऑफिसर आहिनि, MP आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ठेकेदार आहिनि, पुछा गछा कई त इहो कमु ठीके में किथे मिलियो हो, कमु थी वियो, पर असांजी स्कूल अॼु ताईं कोन ठही। असांजी जेकी बिल्डिंग आहे 2006 में जीअं ठेकेदार जी छित लाहे वियो आहे त अॼु ॾींहुं ताईं 14 साल में ज़ाहिर न थियो आहे। इन बिल्डिंग न हुअण जे करे हाई स्कूल जी बिल्डिंग इन जे न हुअण जे करे असांखे इलाही जेको आहे सो हिन कोरोना जे दौर में असांखे ॿार क्लास में 80 विहारणा पिया तमामु असां ते प्रेशर आहे। ॿारनि खे असां जेको आहे सो हफ़्ते में ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं घुरायूं था, इन जे कमरे न हुअण, बिल्डिंग कमरा न हुअण जे करे। त असां जेको आहे सो अपील था कयूं वसवारनि खे, हितां जे नुमाइंदनि खे, DC ठटा खे, एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट खे, त असांखे बिल्डिंग इहा ठाराए ॾिनी वञे। हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग जेकी आहे उहा हैंड ओवर न हुअण जे बावजूद बि असां ज़बरदस्ती बच्चनि खे हिन में एजुकेट करायो ऐं साण गॾु वोकेशनल जी जेकी खंडर पियल बिल्डिंग आहे उन्हनि में बि असां जेको आहे ॿारनि खे पढ़ायो आहे। असांखे ॾाढियूं घणी तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं थी वियूं आहिनि, जो असां वटि हायर सेकेंडरी में 7 क्लास हुअण जे बावजूद 5 क्लासनि जे अंदरि उहे असीं एडजस्ट करे हलायूं पिया। फ़ी क्लास जी इनरोलमेंट जेके 6 to 8 जेकी आहे तक़रीबन 80 to 90 आहे ऐं 9 to 12 जेकी क्लास आहे उनजो अबव 100 आहे। उस्तादनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उस्तादनि जे चवण मुताबिक़ हिते जो कमु जारी न थियण सबबि हिते जा शागिर्द ऐं उस्ताद सख़्तु परेशान आहिनि। हिननि जी इहा अपील आहे त जेतिरो जल्द थी सघे इहो कमु ॿीहर बहाल करायो वञे, ताकी हिते जा उस्ताद ऐं शागिर्दनि जी बेचैनी